अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां एजाज़ अहमद समेजो ऐं अॼु मुंहिंजो जेको टॉपिक आहे उहो आहे बलोचिस्तान जे बुगटी कबीले जे सरदार नवाब अकबर ख़ान बुगटी ते। वीडियो शुरू करण खां पहिरीं अगरि अव्हां अञा ताईं असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो त जीअं ईंदड़ हर नई वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। त अचो था शुरू कयूं था नवाब अकबर ख़ान बुगटी। 12 जुलाई 1927 ते नवाब मेहराब ख़ान बुगटी जे घर में जनम वठंदड़ नवाब अकबर ख़ान बुगटी 12 सालनि जी उमिरि में नवाब मेहराब ख़ान बुगटी जी वफ़ात खां पोइ बुगटी कबीले जो नवाब बणियो। नवाब अकबर ख़ान बुगटी 1947 में पाकिस्तान जे लाइ पिणु मरकज़ी किरदारु अदा कयो ऐं वज़ीर आज़म फ़िरोज़ ख़ान नून जी काबीना में वज़ीर दिफ़ा ऐं उन खां पोइ वज़ीर दाख़िला थियो। 1973 में बलोचिस्तान जो गवर्नर चूंडियो वियो ऐं 1988 में वज़ीर आला पिणु चूंडियो वियो। 1990 में नवाब अकबर ख़ान बुगटी जमहूरी वतन पार्टी जे नाले सां सियासी पार्टी ठाही जेका हद खां वधीक हिमायत हासिल कई ऐं इहा पार्टी बलोचिस्तान जी वॾे में वॾी पार्टी थी साम्हूं आई। नवाब अकबर ख़ान बुगटी जी दौर बुगटी कबीले में सुठी तब्दीली आई ऐं उन सुठी पज़ीराई पिणु हासिल कई हुई। जनवरी 2005 में सुई गैस फील्ड में सिंधी लेडी डॉक्टर शाज़िया ख़ालिद सां मुबैना ज़्यादती जो वाक़ियो पेश आयो ऐं इन बुगटी कबीले बलोचन इहो ज़्यादती वारो मामिलो पंहिंजी इज़त ऐं आबरू जे ख़िलाफ़ु सम्झो ऐं उथी विढ़ण जे लाइ तयारु थिया। बुगटी कबीले जे बलोचन मुल्क जे सभ खां वॾी सुई गैस जी फील्ड ते हमिलो कयो ऐं 17 मार्च 2005 ते सिविलियन ऐं बलोचन जे विच में मुक़ाबिलो थियो जंहिंमें 50 खां वधीक सिविलियन पुण मारिजी विया हुआ, जंहिं ते नवाब अकबर ख़ान बुगटी जे किले ते पुण हमला कया विया, जंहिं ते बुगटी कबीले जे बलोचन पंहिंजा मोर्चा तयारु कया ऐं सिक्योरिटी फोर्सनि सां कई भेरा झड़पूं थियूं। उन वक़्तु इक़्तिदार संभालींदड़ चौधरी शुजात हुसैन नवाब अकबर ख़ान बुगटी सां मुज़ाकरात पुण कया ऐं मामला बहितर बणाइण जे लाइ कई वाइदा कया, पर उन जे बावजूदु हालतुनि में बहितरी न अची सघी ऐं दिसंबर 2005 में क़बाइलनि ऐं सिक्योरिटी फोर्सनि जे विच में झड़पनि जो सिलसिलो तेज़ थी वियो। अकबर ख़ान बुगटी जे दौर में बुगटी कबीले ॾाढी शोहरत हासिल कई ऐं बुगटी कबीले ॾाढी पज़ीराई हासिल कई नवाब अकबर ख़ान बुगटी जे दौर में ऐं बुगटी कबीले ॾाढी शोहरत माणी ऐं बुगटी कबीले जा माण्हू ॾाढा सुधरिया ऐं पढ़ियल लिखियल नौजवान पिणु अॻियां आया। अकबर ख़ान बुगटी जी शोहरत ऐं माण्हुनि सां मिलण जो तरीक़ो पिणु निरालो हुयो ऐं माण्हू उन सां निवड़त सां पिणु मिलंदा हुआ, जंहिं ते बलोचन जा माण्हू नवाब अकबर ख़ान बुगटी खे ॾाढो पसंदि पिणु कंदा हुआ ऐं उन सां मिलण जुलण में ॾाढी ख़ुशी महसूस कंदा हुआ। नवाब अकबर ख़ान बुगटी दिसंबर 2005 में क़बाइलनि ऐं सिक्योरिटी फोर्सनि जे विच में झड़पनि जो सिलसिलो तेज़ थी वियो ऐं नवाब अकबर ख़ान बुगटी पंहिंजे साथियुनि समेत डेरा बुगटी खां निकिरी जाबलू इलाइक़े में वियो, जिते संदसि मुक़ाबले में 26 अगस्त 2006 ते कोलू वारे इलाइक़े ऐं डेरा बुगटी जे सरहदी इलाइक़े तरातानी में झड़पनि दौरान शहीद थी वियो ऐं आख़िरकार ख़ामोशी सां डेरा बुगटी जे मक़ामी क़ब्रिस्तान में मिटी माउ हवाले कयो वियो। तो ही हुई मुंहिंजी ठाहियल वीडियो नवाब अकबर ख़ान बुगटी ते। जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई हुजे त तव्हां मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा त जीअं तव्हांजा दोस्त बि नवाब अकबर ख़ान बुगटी जे बारे में ॼाणे सघनि।